अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां सुभान खोसो। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर सरदार एहसान रहमान मज़ारी मथां कश्मीर थाणे ते केस दाख़िल थियो आहे। हिकु तरफ़ उन्हनि ते केस दाख़िल थियो आहे त ॿिए पासे सोशल मीडिया ते इहा मुहिम बि हले पई त सरदार एहसान रहमान मज़ारी मथां जेका FIR दाख़िल थी आहे उहा FIR हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब जेके अॻूणा MP आहिनि ऐं हुननि जो मामो सरदार सलीम जान मज़ारी जी रज़ामंदी सां FIR दाख़िल थी आहे। इन हवाले सां असां सां वीडियो लिंक ते अॻूणा MP आहिनि हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब, उहे असां सां वीडियो लिंक ते मौजूदु आहिनि। वॾी महिरबानी हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम ॾिनो। हाजी साहब, जेको आहे त सोशल मीडिया ते इहा मुहिम पई हले त सरदार एहसान रहमान मज़ारी मथां जेका FIR दाख़िल थी आहे उहा FIR दाख़िल करण में तव्हांजो हथु आहे ऐं सरदार सलीम जान मज़ारी साहब जी रज़ामंदी आहे। इन हवाले सां तव्हां छा चवंदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सुभान साहब, तव्हांजी महिरबानी, तव्हां असांखे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। पहिरें नंबर इहो तव्हां चई रहिया आहियो जेको सरदार एहसान रहमान खान मज़ारी जी FIR बनिस्बत, इहो एहसान खान ते FIR न आहे, इहो असां सभिनी ते FIR आहे। असां सख़्त लफ़्ज़नि में इनखे मज़म्मत कयूं था पिया। जेको सोशल मीडिया में चयो वञे थो पियो इहो सरासर कूड़ और बदनीती बुनियाद ते आहे। असां उन्हनि खे बि चऊं था इहे ग़लति बयानी, ग़लति रिपोर्टूं, ग़लति तरीक़े सां ॻाल्हाइण, बिल्कुलु इहो पंहिंजो बंदि कनि। बाक़ी रहियो सुवाल जेका इहो FIR थी आहे, असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। असां गॾिजी मां एहसान खान सरदार साहब जे रहनुमाई और उनजे सलाह सां बाक़ाइदगी सां उन जो हिकु कानूनी चाराजोई कंदासीं। इंशाअल्लाह इहो FIR में काई सदाकत न आहे। इहो FIR जंहिं तरीक़े सां FIR थी आहे इहो असां सां ज़्यादती आहे। इन जे लाइ असां कानूनी चाराजोई करे इंशाअल्लाह इन FIR खे ख़तमु कराईंदासीं। बाक़ी सोशल मीडिया इहो बिल्कुलु ग़लति बयानी ते, हर कंहिंखे ख़बर आहे सोशल मीडिया सिर्फ़ु ग़लति बयानी ते हलंदा आहिनि। इन में काई सदाकत न आहे। असां में एहसान खान में और कोई फ़र्क़ु न आहे। असांजो वॾो जेको सरदार सलीम जान खान आहे, असां उन जे सलाह मशवरे सां टई गॾु आहियूं। अच्छा हाजी साहब, इहो ॿुधाइजो त हिकु जेको हाणे नओं जेको इलेक्शन जूं तयारियूं ज़ोर शोर सां जारी आहिनि, इन हवाले सां बि इहा ॻाल्हि बि गर्दिश करे थी, ज़रियनि जो चवणु आहे त जेको सरदार सलीम जान मज़ारी साहब ऐं तव्हांजे मथां इहो हिकिड़ो वॾो प्रेशर आहे त तव्हां पाकिस्तान पीपुल्स पार्टी खे ख़ैराबाद चओ, उनखे छॾे करे जेको आहे त कंहिं ॿी जेको आहे जेके तव्हांजी वफ़ादारी आहे उहा मटायो। छा इन ॻाल्हि में का सदाकत आहे? आज़ाद, इहो बिल्कुलु जेको ॻाल्हि तव्हां सुवाल पुछियो आहे, इन में असांजे मथां का प्रेशर न आहे। जेकॾहिं असां ते को प्रेशर थियो पार्टी जे लाइ, बाक़ाइदे सां उहो बर्दाश्त कंदासीं। इही साॻे असां पीपुल्स पार्टी में रहंदासीं। उहो बर्दाश्त जेको प्रेशर वग़ैरह थियो त उनखे बर्दाश्त कंदासीं। को उन सदाकत न आहे, का बि प्रेशर वग़ैरह असांजे मथां कोन्हे। असां पीपुल्स पार्टी में आहियूं, पीपुल्स पार्टी में ई रहंदासीं। अच्छा हाजी साहब, इहो ॿुधाइजो त कुझु टाइम पहिरियों सरदार सलीम जान मज़ारी साहब जे रिहाइशगाह ते हिकु वॾो इजलास थियो हुयो, जंहिंमें जेके उनजा इत्तेहादी आहिनि, खोसा बिरादरी, मज़ार बिरादरी जा माण्हू बि उन इजलास में शरीक थिया हुया। उनमें सरदार साहब हिकिड़ी ॻाल्हि कई त हाजी अब्दुर्रऊफ़ खोसो साहब जेको आहे त नई तकबंदी सबबु खोसा बिरादरी जो वोट तमामु वधीक आहे। हाजी साहब खे मथी जेका सीट ते क़ौमी असेंबली वारे ते बीहारियूं था, जेका हेठी सीट आहे उहा मां पाण वटि रखां थो। हिकु त इहो ॿुधाइजो तव्हां इन ॻाल्हि ते राज़ी आहियो, ऐं उन सां गॾोगॾु इहो बि ॿुधाइजो त छा हिन भेरे वाक़ई सरदार एहसान खान खे जेको आहे साइड कयो पियो वञे, उते को नओं चहिरो अचे पियो छा? पहिरियों नंबर ॻाल्हि इहा ई आहे, सरदार सलीम जान असांजो वॾो आहे। सभु कुझु उन जे सलाह मशवरे सां थींदो। जेका तकबंदियूं नयूं डिलिमिटेशन थिया आहिनि उन में पंहिंजो जेको आहे असांजो NA पंहिंजो तालका कश्मीर, कुझु हिसो कंदकोट म्यूनिसिपालिटी ताईं, उन खां बाद हिकु सर्किल टंगवानी तालके में लासारी सर्किल, बक़ाया हिसो जेकाबाद ज़िले खां ठुल जो हिसो, उन में काफ़ी क़ौमूं जेके आहिनि उन सां वास्तो रखनि था। वधि में वधि अक्सरियत खोसे क़ौम जो आहे। इन जे लाइ सरदार साहब वाक़ई इहो मशवरो कयो आहे खोसनि खे और पंहिंजे बिरादरी खे सभिनि खे घुरायूं पाण वटि, मशवरा बि वरिताईं। इन जे लाइ असां वरी बि सरदार साहब जो जेको मशवरो हूंदो एहसान खान, असां गॾिजी वेंदासीं, उहो मशवरो थींदो। उन खां बाद उन जेकॾहिं असांखे मथे जे लाइ चयो त मथे ईंदासीं। जेकॾहिं उहे हेठि सीट आहे जेको MP जी सीट आहे, उन में का बि फ़र्क़ु न आहे। न खोसे में फ़र्क़ु आहे, न मज़ारी में फ़र्क़ु आहे। जेके पोलिंग स्टेशनूं अॻे बि जेके इलेक्शनूं थी गुज़रियूं आहिनि उन में जेके खोसनि जा पोलिंग स्टेशन हुया, जेतिरा वोट मूंखे मिलिया ओतिरा वोट एहसान खान खे मिलिया। जेके मज़ारियुनि जा पोलिंग स्टेशन हुया उन में जेतिरा वोट एहसान खान खे मिलिया ओतिरा वोट असांखे मिलिया। 35 सालनि खां वठी असां सरदार साहब सां गॾु आहियूं, को बि फ़र्क़ु न आहे। बाक़ी रहियो सुवाल
एसार खान जे लाइ तव्हां चओ था उनखे हिकु पासे करे ॿिए कंहिंखे आणनि था पंहिंजे भाई अलीजा खान खे, उहो सभु कुझु मशवरे सां थींदो। उन में एसार खान बि वेंदो, सरदार साहब बि वेंदो, असां बि वेंदासीं, सभिनि जे सलाह सां थींदो। ईअं न आहे भई हिकिड़े खे हिकु पासे करे ॿिए खे आणियूं था पिया। सभिनि जे सलाह मशवरे सां रज़ामंदी सां इहे फ़ैसिला कया वेंदा। इनशाला इन में को बि फ़र्क़ु न पवंदो। जीअं सरदार साहब वॾो आहे, जीअं चवंदो, जीअं हुकुम कंदो, उन मुताबिक़ इहे उन्हनि ते अमल कंदा। को बि इन में को फ़र्क़ु न आहे, न को इख़्तिलाफ़ात आहे। अच्छा हाजी साहब, इहो ॿुधाइजो त हे जेको तव्हांजी पाण चयो आहे त असांजो 35 सालनि जो इतिहाद आहे, तव्हांजे सरदार सलीम जान में को फ़र्क़ु बि न आहे, त थोरे टाइम खां अरसे में तव्हां सरदार सलीम जान खान साहब जे माण्हू तव्हांजे माना ईअं खणी चऊं तव्हांजे माण्हुनि मथां केस बि दाख़िल थिया ऐं मुख़्तलिफ़ केसनि में चालान बि थिया। खणी उहो हिकिड़ो वरी ॿियो रुख़ आहे त उहे उन ते इल्ज़ाम कहिड़ा आहिनि, पोइ वरी FIR कहिड़े टाइप जूं दाख़िल थियनि थियूं, इहो हिकिड़ो वरी ॿियो बहस आहे। पर तव्हांजी जेका ख़ामोशी आहे, मुसलसल तव्हां ख़ामोश आहियो, न पिया ॻाल्हायो, छा तव्हांजा माण्हू बाक़ी गिल्टी आहिनि छा जो नथा ॻाल्हायो? इन में बिल्कुलु असांजी ख़ामोशी न आहे। इन में काफ़ी असांजा इतिहादी बि आहिनि, असांजे मज़ारियुनि ते बि FIR थियूं आहिनि, हुसन जे मथां बि FIR थियूं आहिनि। उन खां असांजा बिरादरी जेकी जखराणी बिरादरी ते बि FIR ॿिया बि कम काफ़ी आहिनि, उन जे मथां FIR थियूं आहिनि। असां उन्हनि जे क़ानूनी चाराजोई कयूं था पिया, उन में का बि ख़ामोशी न आहे। इनशाला कानून खे हथ में नथा खणूं, कानूनी चाराजोई करे इनशाला उन्हनि खे बेकसूर कराईंदासीं। जी नाज़रीन, तव्हां हाजी अब्दुल रऊफ़ खोत साहब जी गुफ़्तगू में चवणु आहे त जेके असांजा माण्हू आहिनि उन्हनि खे क़ानूनी तरीक़े सां छॾायो वेंदो, बाक़ी जेके इख़्तिलाफ़ जूं ॻाल्हियूं आहिनि उहे बेबुनियाद आहिनि। वॾी महिरबानी हाजी अब्दुल रऊफ़ खोत साहब, तव्हां पंहिंजे क़ीमती वक़्त मां टाइम ॾिनो। नाज़रीन, अॼु प्रोग्राम ॾींदा, सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू, कंहिं ॿिए मामले ते मुलाक़ात थींदी। अल्लाह भाई।